السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین میں علی قاضی میں بھلی کار آیا یاسر احمد ہم کو اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب پی ٹی ایم باہر آئی جلسو کयो کراچی میں لانگ مارچ جو بھی اناؤنس کرے چھॾियो उन्हनि اسلام آباد जी तरफ़ पर उन खां पोइ सियासी गर्मा गर्मी बि थोरी शुरू थी वई मुल्क में अंदरि. ज़ाहिर सियासी सरकार गर्मा गर्मी तॾहिं थींदी आहे जॾहिं अपोज़िशन ऐं बि कुझु मुतहरिक हुजे. असां वटि पी डी एम में जॾहिं पीपल्स पार्टी अलहदा थी त पोइ पी डी एम त गैर फ़ाल तंज़ीम थी वई. जी हा. पोइ हाणे वरी चऊं जलसा कंदासीं, वरी न कयूं, वरी हाणे मस कयूं. पर हिन जलसे खां में त हिननि चयो आहे त असीं लॉन्ग मार्च कंदासीं इस्लामाबाद ॾांहुं, पर इहो न ॿुधायो अथनि त कॾहिं कंदा. जी हा. मतिलबु जी हा. इहो कॾहिं बि थी सघे थो. जी हा. थी सघे थो 2023 जे इलेक्शन खां पोइ थिए. अच्छा, लेकिन हीअ त ऐलान हुननि जलसे में कयो त भई लखे माण्हू वेंदा, लॉन्ग मार्च कंदा इस्लामाबाद. लेकिन अख़बारनि में कुझु ख़बरूं आयूं पे त हीअ इस्तीफ़ा ॾियण ते बि गौर कनि पिया. मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो त कंहिं बि ख़बर फीड कई हूंदी अख़बारनि खे, लेकिन लॉन्ग मार्च बि तकड़ में मूंखे थींदे नज़र नथो अचे. तव्हां ॾिसो हाणे ही जेका सूरतहाल आहे हिन बयाननि जी रोशनी में पाण ॾिसूं जेके कल्ह खां वठी अॼु ताईं आया आहिनि त तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी, मूंखे बि ईंदी. शेख रशीद चए थो त साईं छाकाणि त अफ़गानिस्तान जी सूरतहाल हीअं आहे, दुनिया जी सूरतहाल बदिलजंदड़ सूरतहाल आहे, तंहिंजे करे इमरान ख़ान किथे ई नथो वञे. जी हा. तंहिंजे करे इमरान ख़ान किथे ई नथो वञे छाकाणि त ख़िते में दुनिया में शयूं तब्दील थियनि पियूं. हाणे इन में सवाल इहो पैदा थिए थो त भई अपोज़िशन लॉन्ग मार्च कंदी, सियासी बहरान पैदा थींदो त हुन सां अफ़गानिस्तान सां छा तालुक़ु हुजणु खपे असांजो. यानी हिन में शेख रशीद ही हिकिड़ी अंडरस्टूड ॻाल्हि ॿुधाए पियो, इम्प्लाइड यानी पक सम्झो जेसिताईं असांजी इस्टेब्लिशमेंट न चाहींदी तेसिताईं मुल्क में चाहे लॉन्ग मार्च करे वठो या शॉर्ट मार्च कुझु न थींदो. अच्छा, ऐं माना हू इहे चए कोन पियो शेख रशीद, लेकिन सिंपल तशरीह आहे. ऐं जेसिताईं इस्टेब्लिशमेंट जेका आहे, छाकाणि त हिन महिल ख़िते जी सूरत हाल एॾी अजीब ग़रीब आहे त अगरि हू इमरान ख़ान खे हटाइणु चाहींदा बि हुजनि हा त फ़िलहालु हू चाहींदा त न छेड़छाड़ न कजे, ईअं हले किसो. सो इहा ॻाल्हि शेख रशीद खे सम्झ में अचे पई, बाक़ी शहबाज शरीफ़ मौलाना फज़ल रहमान खे न ईंदी छा, सभिनी खे अचे पई. क्रिटिसिज़म तनक़ीद अञा बि नवाज़ शरीफ़ पंहिंजो नैरेटिव न पियो छॾे. चए पियो कुझु जनरल साहिबान, कुझु ही, कुझु इलीट आहे, अशराफ़ी आहे, ही या हुआ. हाणे हिकिड़ी यानी हू नवाज़ शरीफ़ पंहिंजो नैरेटिव न पियो छॾे. शहबाज शरीफ़ साहिबु कल्ह ही सॼी ॻाल्हि करे त लॉन्ग मार्च थींदो, ही थींदो. अॼु मज़ार क़ाइद ते बि चवनि था त न मज़ाहमत कयूं पिया न मुफ़ाहमत कयूं पिया, बसि चाहियूं था त 2023 जा इलेक्शन फेयर थी वञनि. सो सर जी मतिलबु अगरि 23 जा इलेक्शन जो इंतज़ारु आहे या ख़्वाहिश तव्हांजी 23 जा इलेक्शन आहिनि त तव्हां लॉन्ग मार्च छो कंदो. ठीकु आहे. बिलावल साहिबु ॿिए पासे ॾिसो अपोज़िशन आहे, पीपल्स पार्टी वारा सखर ऐं ख़ैरपुर में रैली कढी इमरान ख़ान जी हुकूमत ॾाइणु चाहिनि पिया. ही सो इन जो मतिलबु इहो थियो त अपोज़िशन जेका आहे पंहिंजो मोमेंटम ठाहे पई. लेकिन हू को बि फ़ैसिलाइतो को क़दम खणण जो मूड नथा रखनि फ़िलहालु, छाकाणि त हू सम्झनि था त हिन महिल मुल्क में अगरि सियासी अफ़रा तफ़री पैदा थी त उहा क़ाबिल क़बूल न पवंदी सॻारनि हल्कनि खे. सो आई थिंक हीअ हिकिड़ो सियासी सरगर्मी हुई, हिकिड़ो मुतहरिक थी पी डी एम वापसि हुननि ॿुधायो त असीं बि आहियूं. लेकिन इहो चवणु त को 15-20 ॾींहंनि में को लॉन्ग मार्च जी छेड़ी का शइ साम्हूं अची वेंदी नामुमकिन दुनिया में काई शइ न आहे. पर मूंखे तमामु घणी हैरत थींदी अगरि को पाण खे 15-20 ॾींहं या महीने में को लॉन्ग मार्च जी डेट अची वई. अच्छा, बिलावल साहब त कनि था पंहिंजी हिकिड़ो हुकूमत खे बि हेठि कनि था पिया, ऑपोज़िशन खे बि हेठि कनि था पिया. ऑपोज़िशन बि जेको आहे उहो पीपल्स पार्टी खे बि हल्को फुल्को हेठि करे थी पई, माना पी डी एम वारा वरी गवर्नमेंट खे बि हेठि कनि था पिया. पर गवर्नमेंट जेका आहे उहा ॿई वज़ीर जेके बि ॿई वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, ॿिन्ही वज़ीरनि शहबाज शरीफ़ खे हिकिड़े क़िस्म जी वार्निंग ॾियण जी कोशिशि कई आहे. हिकिड़े तरीक़े सां हिकिड़े शेख रशीद साहब चवनि था त इधर आए तो फंस जाएंगे और पछताएंगे. हुन फवाद चौधरी साहब जा चवनि त शहबाज शरीफ़ खे जीअं सलाह आहे त पंहिंजे वकीलनि सां राब्तो कनि, छो जो मूंखे नथो लॻे त घणो टाइम जेको आहे उहो जलसनि खे ख़िताब करे सघंदा. यानी फवाद चौधरी बि चए पियो त घणो अरसो तव्हां ॿाहिरि शायदि हूंदो ई कोन त जलसनि खे ख़िताब कीअं कंदो. जी हा. शेख रशीद बि चए पियो त ईंदड़ 2 सालनि में कई नैब जे केसिस जा फ़ैसिला अचण वारा आहिनि. मूंखे अवल त इहो सम्झ न अचे त
फ़ैसिला कंदा आहिनि जज साहिबान। जी हा। शेख रशीद खे कीअं ख़बर आहे 2 सालनि में अचनि पिया? इलेक्शन खां पहिरियां पहिरियां अची वेंदा बार अलाए बार। भई केरु थो ॿुधाए? जी हा। जेको काबीना खे फ़ैसिला थोरी करणा आहिनि, जज साहिबान खे करणा जी आहिनि। हा जी हा। सो इहो बि हिकिड़ो इनडायरेक्ट मैसेज आहे त न सिर्फ़ु तव्हां हिन 2 सालनि में कुझु न करे सघंदव, बल्कि छाकाणि त तव्हांजे ख़िलाफ़ु गिरफ़्तारियूं, छापा, ही सभु कुझु थींदो, तंहिंजे करे तव्हां 2023 जी इलेक्शन में बि को ॿूटो न ॿारे सघंदो। हाणे ही जेको हिकिड़ी सिचुएशन जेका हाणे आख़िरी 2 साल आहिनि न यासिर, असांजे मुल्क में ईअं थींदो आहे त असां वटि कुझु रिथाबंदी, कुझु प्लान ए, प्लान बी ऐं प्लान सी ठहंदा जी आहिनि हा। मुख़्तलिफ़ हंधनि ते। जी हा। ठीकु आहे, महफ़ूज़ हंधनि ते उहे प्लान्स ठहंदा आहिनि। जी हा। पोइ छा थींदो आहे त 2 सालनि जे दौरान ॾिसबो आहे त कहिड़ी क़ुवत, कहिड़ी फोर्स, अपोज़िशन, अलिफ बे से, उहो छा पंहिंजी हिकमत अमलियूं ठाहिनि पियूं। पोइ हुन में अगरि किथे को क़ुवत पंहिंजी थोड़ी सवाई ताक़त ॾेखारण में कामयाबु थी वञे थी, या को ठाह करे वठे थी, या कुझु ॿियो मुकमुका थी वञे थो, त पोइ प्लान्स ऑल्टर थियनि था। तव्हां ही ॾिसो, आऊं ईअं सम्झां थो ज़ाती तौर ते 2018 जी इलेक्शन जो बि इमरान ख़ान जी सूरत में त इहो ई नतीजो अचिणो हो त ख़ान साहब खे प्राइम मिनिस्टर थियणो हो। लेकिन जेको नवाज़ शरीफ़ उन ज़माने में ॿाहिरि विया हुआ, शायदि पंहिंजी बेगम साहिबा खे मरहूमा जी अयादत लाइ उन्हनि खे मोकिलियो वियो, 2018 जी इलेक्शन खां अॻु जी ॻाल्हि पियो कयां। उन महिल अगरि नवाज़ शरीफ़ साहिबु, ऐं हिते सज़ा अची वई अदालत पारां, अगरि मोटी न अचे हा ऐं हुते ई रहिया जीअं अॼुकल्ह हुते ई आहे, त 2018 जो शायदि ॿिया नतीजा मुख़्तलिफ़ हुजनि हा, थोड़ा मुख़्तलिफ़ हुजनि, काफ़ी मुख़्तलिफ़ हुजनि हा, सवाइ इमरान ख़ान। जी हा जी हा जी हा जी हा। सो नवाज़ शरीफ़ जॾहिं मोटी आयो ओचितो, त पोइ चयो त अड़े हीउ त वापसि अची वियो। हाणे सो कॾहिं कॾहिं प्लैनिंग इहा हूंदी आहे त आऊं यासिर वटि वेंदुसि, यासिर खे पिस्तौल ॾेखारींदुसि, यासिर खां ही पेन फुरे वठंदुसि, उते ओचितो वञा थो, प्लान तब्दील कीअं थिए थो, ओचितो वञा थो ऐं यासिर खे पिस्तौल ॾेखारियां थो, यासिर चए थो भले गोली हण, नथो ॾियां पेन। इहा त रिथाबंदी न हूंदी आहे मूं वटि, त यार पिस्तौल ॾेखारींदुसि, कीअं न ॾींदो पेन। जी हा। पोइ कॾहिं कॾहिं पोइ उते हादसा पैदा थियनि था। जी हा जी हा, उते पोइ तब्दीलियूं अची थियूं वञनि हल्की फुल्की। ठीकु आहे, कॉलनि सां गॾु आमिर रहीम शेख गंबट मां। जी शेख साहब, छा सवाल हूंदो? हेलो, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। हा सर, मसइलो सर कल जेको आहे गंबट मां इहा सिंध बैंक जे साम्हूं सर 2:15 बजे तरह सर 125 गाॾी वई। ठीकु सर, उन खां पोइ सर वरी जेको आहे सो कल 9:05 ते वरी सीधी मोटरसाइकिल वई शहर मां। अॻे चकर सर 2:15 बजे 4 ॾींहं जी ॻाल्हि आहे, मीडिया खे बि ॿुधायो अथऊं, 8 लख रुपया एजीएस जेके हादी ॾिने शेख साहब खां जेको अफ़सर थी सर गंबट जी एतिरी थी वई आहे जेको अमन सफ़ा कोन्हे को सर। असां कादी साहब चऊं एसएचओ आयो आहे, डॉक्टर साहब 15 बी आहे हिते असां। ठीकु आहे शेख साहब ॿुधाइनि पिया साईं चार्जशीट ॿुधाइनि पिया लोकल एसएचओ जे ख़िलाफ़। जी हा। पुलिस खे ॾिसणु खपे, पुलिस जो इज़ारे अहिड़े मामलनि में मौक़ुफ़ इहो हूंदो आहे त वॾा शहर आहिनि, 2 टे वाक़िया थी वञनि था। अच्छा, पोइ जीअं तव्हां ॻाल्हि कई त माना प्लान बी, प्लान सी या प्लान इहे हूंदा आहिनि, हिकिड़े क़िस्म जा ठहणु शुरू थींदा आहिनि 2 सालनि जे। त हीउ जेको हिन वक़्तु जेका सियासी गर्मागर्मी जेका हर पार्टी जेका आहे या हर पंहिंजो जेको प्लेटफॉर्म पॉलिटिकल जेके असां वटि स्टेक होल्डर्स आहिनि, उहे सॼा एक्टिव थियनि था आहिस्ता आहिस्ता। पोइ मतिलबु चइजे त हू किथे न किथे कंहिं न कंहिं प्लान में फिट थियणु चाहिनि था पिया, प्लान बी या प्लान सी में। ऑब्वियसली ज़ाहिर आहे उहो इहो ई जेको सॼो हीउ हूंदो आहे ज़ोर ऐं थोरो दड़को, थोरो दाॿो, पोइ थोरो हेठाई, पोइ थोरो, इहे सभु हिन आख़िरी मौक़े ते पंहिंजो शेयर वठण जो मामिलो हूंदो आहे। इहो सॼी उहा गेम हलणु शुरू थी वेंदी आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त अलाए कॉलर वठी वठूं, पोइ अचूं था पिया हिन ते। अब्दुल हकीम घुमण सेखाट मां। जी घुमण साहब, छा सवाल हूंदो? अली कारी साहब खे सलाम। वालेकुम सलाम। असांजो अली कारी साहब खां इहो सवाल आहे, राति पीटीएम जे जलसे में मौलाना फज़ल रहमान साहब त घणो पियो ॻाल्हायो, मूंखे इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो दिलि में दुख थियो, जेको मौलवी साहब एॾा वॾा कूड़ पियो हणे, एॾा वॾी मुनाफ़िक़ वारी ॻाल्हियूं पियो करे। इमरान ख़ान जेको अमेरिका जे अॾनि वारी ॻाल्हि कई, उनखे हिकिड़ो मज़ाया
तौर ते वरी हिकु वरी जो इमरान खान जो कमु इहो आहे त अॼु कहिड़ो नशो करणो आहे, हीअ मौलवी आहे या ठीकु आहे सेकार घुमण सां घुमण साहिबु शायदि इमरान खान साहिब ॻाल्हि न पई वणे जी। सही अपोज़िशन हूंदी आहे उहो अहिड़ी तनक़ीद कंदा आहिनि, हू बि अलाए छा छा चवंदा अलाए आहिनि, छा छा चवनि था हू बि अलाए छा डीज़ल ऐं अलाए छा छा चवनि था। जी। सो मिड़ी हाणे हिन जो ख़ैर थियणु न खपे, ॿोली खे पार्लिमानी रहणु खपे, पर ओसि ताईं जेसि ताईं सियासत खे बि सियासत रहे, ज़ाती दुश्मनी में न तब्दील थिए। हिते असां वटि बदकिस्मती सां सियासी दुश्मनी में सियासी मुखालफ़त ज़ाती दुश्मनी में मटिजी वञे थी। जी 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 अच्छा भाई जेको मौलाना फज़ल रहमान ऐं हे पाण ते हिक ॿिए जे मथां तक़ीद खे शूक थी वई आहे, माना हाणे वाक़ई पाण सम्झिजे त पीपल्स पार्टी नो गो PDM मां बिल्कुलु हाणे न उहो त मौलाना फज़ल रहमान क्लियर कयो न, हाणे एॾो वॾो इल्ज़ाम पुठी ते छुरो हयो अथनि, हू बि चवनि पिया त हीअ पुराणी ॿोली पीपल्स पार्टी जी, त भई नवाज़ लीग खे पटवारियुनि जी पार्टी चवणु, त अॼु बिलावल साहब चयो न त पटवारियों की और मौलाना की हमें वो नहीं उनके है, साथ मुकाबला नहीं है, जी वालों के साथ मुकाबला है। सो हाणे ॻाल्हि उहा ई आहे त अपोज़िशन त हिक ॿिए सां जेका करे पई उहो त PTI लाइ काफ़ी, लेकिन जेका ॻाल्हि आहे ओॾी महिल कई पई त हीअ जेको शेख रशीद साहब चवनि था 2 सालनि में इलाही फ़ैसिला अची वेंदा अदालतनि मां, उहो त ख़बर मूंखे न आहे, उहो त अदालतनि खे ख़बर हूंदी, पर एतिरी ॻाल्हि पाण खे ख़बर आहे त 2 सालनि में कई माण्हुनि अहम उहिदनि ते मुक़ररी बदिलियूं बि थियणियूं आहिनि। जी हाँ जी हाँ जी इन ई 2 सालनि में थियणियूं आहिनि। इन्हनि 2 सालनि में थियणियूं आहिनि। ठीकु आहे सर, कॉलर सां गॾु सैयद एजाज़ हुसैन शाह नवाब शाह मां। जी शाह साहब छा सवाल हूंदो? वालेकुम सलाम। असांजो सवाल इहो हुयो त हींअर जेको सिंध जो सिनारियो हले थो सियासत जो, जंहिंमें पीपल्स पार्टी आहे, मुस्लिम लीग आहे, फंक्शनल लीग आहे, त हिकिड़ो पीपल्स पार्टी जे बारे में चयो वेंदो 4 सूबनि जी ज़ंजीर आहे ऐं उहो महदूद थी, असां पाण ॾिठी त सिंध ते महदूद थी वई आहे। सेकेंड, फंक्शनल लीग जो को किरदारु सिंध में रहियो आहे बैच में, जेके प्रीवियस में रहिया हुकूमती अक्सर हुकूमत में रहिया हुआ। अली काज़ी साहब सीनियर आहे, असां हुनखां राय वठंदासीं त नेक्स्ट स्टेज छा थो लॻे थो हिननि जो, छो जो हुननि जी मुलाक़ातूं वरी सभिनीनि सां थियनि पयूं थियूं। ऐं हिकु तरफ़ इहो बि चयो वेंदो मुस्लिम लीग जेको फंक्शनल आहे इहो ई असांजे जेके बूट वारा चवंदा आहिनि हुननि दोस्तनि सां शामिल आशीर्वाद में हमेशह, त छा नेक्स्ट फ्यूचर लॻे थो हुननि जो मुस्तक़बिल कुझु आहे या न हूंदा हुआ, ऐं छा अॻियां पीपल्स पार्टी ग्रास रूट लेवल ते माण्हुनि में अची सघे थी या न, छो जो हींअर जेको इलेक्शन आई आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे पीपल्स पार्टी कीअं आई आहे, एवरीवन नो अबाउट दैट, वोट पिया या सिलेक्शन थी, तो इन ते थोरो अली काज़ी साहब रहनुमाई कंदा महिरबानी। ऐं नवाज़ ठीकु आहे विश आई कुड मां तव्हांजी आवाज़ क्लियर न हुई, छा चवणु छा पिया चवनि? बेसिकली पीपल्स पार्टी जी सियासत ते ई ॻाल्हाइनि पिया त पहिरियां पीपल्स पार्टी 4 सूबनि जी ज़ंजीर हूंदी, पोइ आहिस्ता आहिस्ता जहिड़े नमूने सां पीपल्स पार्टी आईंदी आहे, कहिड़े तरीक़े सां हाणे इलेक्शन खटी आई उहो सभिनि खे ख़बर आहे। हाणे माना छा थो लॻे त ग्रास रूट लेवल से पीपल्स पार्टी वापसि पंहिंजी जॻह ठाहे सघंदी या न ठाहे सघंदी, या मुस्तक़बिल आहे? फंक्शनल लीग जो छा पिया चवनि? फंक्शनल लीग चवनि त मुलाक़ातूं कनि था पिया फंक्शनल जो, ऐं फंक्शनल जो ई सिनारो पुछनि पिया त वरी उन्हनि जी बि छा सियासत थियणु वञे थी पई आहे। सही पुछा साहब, इलाही वास्ट सब्जेक्ट। हाणे मुस्तक़बिल जो हाल त ख़ुदा खे हुजे थो सही। ॾिसो पॉलिटिक्स जेका असां वटि थी वई आहे उहो हाणे जेको इलेक्ट्रोल पॉलिटिक्स जेका रहिजी वई आहे असां वटि, जेका पार्लिमानी सियासत या इलेक्ट्रोल पॉलिटिक्स या वोटनि जी सियासत, उहा ॾाढी मैकेनिकल थी वई आहे शाह साहब। ग्रास रूट ते वञण जो तॾहिं परेशानी हूंदी जॾहिं पॉलिटिकल पार्टीज़ सियासत में हिकिड़ो कूड़ो सचो हिकिड़ो रोमांस हूंदो, हिकिड़ो रोमांस क्रिएट कंदा, पोइ हीअ सही आहे, पोइ नज़रियाती सियासत थिए पई, पोइ उसूलनि ते ॻाल्हि पई थिए, थिंग्स लाइक दैट। हाणे इट्स मैकेनिकल त शाह साहब वटि 2 पोलिंगनि ते 500 वोट आहिनि, शाह साहब केरु आहे केरु न आहे, जी नोबडी केयर्स। अली काज़ी वटि 2 आहिनि त शाह साहब खे हिकिड़े पासे करे छॾिबो। यासिर वटि तव्हां वटि मिसाल 5 पोलिंगूं आहिनि त अली काज़ी खे पासो करे छॾियो। सो क्वेश्चन ही दिस इज़ मोर मैकेनिकल सॉर्ट ऑफ अ थिंग। हिन में तव्हां पाण ॾिसो शाह साहब त हिकिड़े ज़माने में बीबी शहीद जे शुरू वारे वक़्तनि में ईअं थींदो हो त भई ही पीपल्स पार्टी आहे, ही आउटसाइडर्स आहिनि, उन्हनि लाइ हू हिकिड़ा हमेशह रिवायती मुखालिफ़ रहंदा हुआ पीपल्स पार्टी जा। पोइ हिकिड़ी मुफ़ाहमत जी सियासत आई जंहिंमें मतिलबु क्यू लीग बि डिप्टी प्राइम मिनिस्टर चौधरी परवेज़ इलाही खे बि कयो वियो, जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टो खां वेंदे पीपल्स पार्टी जा हिकिड़ा
ॾहाकनि जा सियासी हरीफ़ हुआ ऐं छा हो बहस कयो था बीबी छा ख़त लिखियो ऐं उन ते सो पॉइंट इज़ के ग्रास रूट ते अगरि इफ़ यू मीन टू से के को पॉपुलर वेव वारी ॻाल्हि आहे उनजी ज़रूरत न रही आहे। बाक़ी पीपल्स पार्टी ज़ाहिर अॼु बि हेठां उनजा जेके आहिनि पोलिंगनि जा धणी ऐं थिंग्स लाइक दैट उनजा हेठि ताईं ग्रास रूट ते आहिनि, पंहिंजा कनेक्शन्स आहिनि पीपल्स पार्टी जा। उहो अञा ताईं ॿी का पार्टी सिंध में नथी सुझे पाण खे जंहिंजा एतिरो हेठि ताईं जेतिरी पेनिट्रेशन पीपल्स पार्टी जी आहे कंहिं बि ॿी जी हुजे, जेका हक़ीक़त आहे उहा आहे। फंक्शन लीग पीर साहब वॾा जेके हुआ उन्हनि त कॾहिं बि हिन खे पंहिंजी रूहानी जेके हुरनि जी सपोर्ट हुई उहो उन ते ई काउंट कंदा हुआ ऐं पोइ थोरा थोरा माण्हू ॿिया वठंदा। हीअं जेके पीर साहब ई आहिनि इन्हनि 2013 में बि ऐं 2018 में हिकिड़ो पोइ में नेशनलिस्ट आंदा विया, ही थियो हू थियो, त हू हिकिड़ो डिफरेंट कर। तव्हां कॉलर आहे चवंदा पिया अलाह बचायो बारीचो मटियारी मां। जी बारीचो साहब छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम कारी साहब का सवाल है असांजो। वालेकुम सलाम। बिलावल भुट्टे जो प्रोग्राम हो हाला में डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मा वटि जी, वो कैंसिल करायो मखदूम जमील ज़मा। साईं ॻाल्हि कजो, सवाल कजो साईं। सवाल इहो माना मखदूम ॿई जुदा था थियनि या पीपल्स पार्टी जमील ज़मा छॾे थो, छा मसइलो आहे? ठीकु आहे। सो उहा ॻाल्हि पूरी करे वठां त फंक्शन लीग खे हिकिड़ो में थोरो नेशनलिस्ट कलर बि आयो, पोइ ॿिटे निज़ाम ते बि हो, पोइ ॿिया मामला बि हुआ। हाणे फंक्शन लीग या GDA जेको आहे हू आस्ते आस्ते स्क्वीज़ पियो थिए या श्रिंक पियो थिए ऐं वापसि हिकिड़ा ॿिया फोरम्स क्रिएट करण जी कोशिशि पई थिए सिंध में। सो फंक्शन लीग जो सो बिलावल साहब उन जेतोणीकि विया ताज़ियत लाइ हुआ पीर साहब सां, लेकिन बहरहाल ॿिए पासे पीपल्स GDA जा ॿिया अॻवान आहिनि अयाज़ लतीफ़ पलीजो साहब, उन वटि बि पीपल्स पार्टी जा अॻवान पहुता आहिनि। सो पीपल्स पार्टी ज़ाहिर चाहींदी हूंदी त हीअ जेको PTI जी इत्तेहादी आहिनि ऐं अगरि मुफ़ाहमत में सभिनी सां मुफ़ाहमत थी सघे थी त फंक्शन लीग सां अॻु में बि हुकूमत में वरितो हो, 2 वज़ीर हुआ, 1.5 वज़ीर हुआ फंक्शन लीग जा, वरी वठी सघनि था। सो इहो हिकिड़ो सो पॉलिटिक्स में हाणे डूज़ एंड डोंट्स काई शइ न आहे। मतिलबु हाणे सभु को ब्लैक एंड वाइट न रहियो आहे, छा सभु हाणे ग्रे आहे। ग्रे खे मर्ज़ी आहे वाइट चयो, ग्रे खे मर्ज़ी आहे ब्लैक चयो। जी हा, कहिड़े तरीक़े सां बि करे सघूं। साईं केरु अलाह बचायो बारीचो साहब। बारीचो साहब ॻाल्हि इहा आहे त तव्हां चओ था त मखदूम रफ़ीक साहब जी दावत जेका आहे उहो मखदूम जमील ज़मा साहब कैंसिल कराई आहे, तव्हां चओ पिया। मूं वटि का अहिड़ी इंफॉर्मेशन ई कोन्हे, ऐं कीअं इहा ॻाल्हि कयां? जी हा, तव्हां चई सघो था, तव्हां मटियारी जा आहियो, लोकल आहियो, तव्हांखे वधीक ख़बर हूंदी। जी हा, मूंखे ख़बर न आहे त शायदि इख़्तिलाफ़ात जेके आहिनि चाचे भाइटे में एतिरा घणा आहिनि जो मुर्गो बिलावल साहब ते इहो प्रेशर अची वञे। मखदूम साहब जे छॾणु पीपल्स पार्टी जी ॻाल्हि जेका आहे विच में तमामु घणी आवाज़ हली हुई, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियूं पे, ऐं उहे ॻाल्हियूं सफ़ा बेबुनियाद इन करे नथियूं लॻनि हाणे जो राति देरि सां वञी चीफ मिनिस्टर सिंध मुराद अली शाह साहब पाण छिड़जी विया। जी हा, प्रेस कॉन्फ्रेंस खां पहिरियां मखदूम साहब जमील साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस खां अॻु में राति जो पहुता आहिनि, पोइ हुन सां ॻाल्हियूं थियूं आहिनि, हुननि खे सेटिस्फाई कयो वियो आहे, हुननि खे जेके हुनजा तहफ़ुज़ात आहिनि उहे दूरि कया विया। तंहिंखां पोइ जमील ज़मा साहब उहो प्रेस कॉन्फ्रेंस न कई, त माना कुझु त हो जेको पीपल्स पार्टी खे थोरो ख़दशो हो, जेको ख़दशो हो उहो ख़दशो यानी उहो पोइ मुलाक़ात खां पोइ साम्हूं त न अची सघियो त हू छा चवण वारो मखदूम जमील साहब, बहरहाल को तहफ़ुज़ात त यकीनन हुआ। बाक़ी हीअ जेका ॻाल्हि तव्हां कयो था त मखदूम रफ़ीक साहब जे चवण ते, जमील ज़मा साहब जे चवण ते मखदूम रफ़ीक जे घर न विया आहिनि बिलावल साहब, त ॿ ॻाल्हियूं आहिनि। अवल त मूंखे हिनजी ख़बर न आहे, ॿियो छा पार्टी जा चेयरमैन ईअं चवण में ईअं करे सघनि था, त मूंखे ख़बर न आहे। पोइ वधीक लाचार ज़ाहिर मखदूम जमील ज़मा साहब जो हूंदो, छाकाणि गादी नशीन आहिनि उहो। जी हा, जी ठीकु आहे। सभु कॉलनि सां गॾु शमसुद्दीन सिद्दीकी हैदराबाद मां। जी सिद्दीकी साहब छा सवाल हूंदो? जी सिद्दीकी साहब आवाज़ अचे थो? आवाज़ अचे थो? ठीकु ठीकु।
अच्छा जेको शेख रशीद साहब इहो चवनि था पिया त दुनिया जी हिकिड़ी बड़ी लेकिन आऊं हिकिड़ी ॻाल्हि मटियारी वारे साईं जे बारिजो साहिब जी ॻाल्हि, जेको मखदूम साहिबान जी फैमिली में हिकिड़ो रख रखाव ऐं हू आहे न, ही पंहिंजा डिफरेंसिस पब्लिकली माज़ी में न रखंदा रहिया जी आहिनि। अंदरि हर सियासी ख़ानदान में जी हुजे थो, ऐं मखदूम साहिबान हर सियासी ख़ानदान में सौटनि जा भाइटनि जा माइटनि जा पाण में हेठि मथे थींदा आहिनि मामला। ॿियनि हंधनि ते ॻाल्हियूं ॿाहिरि बि ईंदियूं आहिनि। असां पाण मेहर फैमिली ॾिठी, हुते पाण लुंड फैमिली ॾिठी, इहे खोड़ ॿाहिरि ईंदा। मखदूम साहिबान जा जेके इख़्तिलाफ़ात पाण में आहिनि या रहिया आहिनि माज़ी में, उहो कॾहिं बि ही फैमिली ॿाहिरि न कढंदी आहे। हाणे मूंखे ख़बर न आहे त अगरि को ज़ाहिरी ॻाल्हि थी आहे या न थी आहे। जी तव्हां कुझु ठीकु आहे। हा मुंहिंजी ॻाल्हि में शेख रशीद साहब जेको इहो चवनि था त दुनिया जी हिकिड़ी वॾी सियासत जेका आहे पाकिस्तान जे इर्द गिर्द थियणु वञे थी, ऐं अपोज़िशन लारी अड्डा खेॾे थी पई। हू चवंदो आहे अपोज़िशन जेका आहे उहा सियासत वञे थी पिशावर, अपोज़िशन वञे थी कराची। छा मतिलबु आहे, छा चवणु चाहिनि था? ॾिसो, शेख रशीद साहिबनि हिकिड़े पासे चवनि पिया त इंटरनेशनल पॉलिटिक्स ऐं जियो पोलिटिकल सिचुएशन जेका आहे उन में पाकिस्तान जी अहमियत एतिरी वधीक आहे। ॿिए पासे लारी अड्डा, लुक एट द वोकैबुलरी माण्हू। ठीकु आहे, असीं पाण तमामु ईअं मज़ा आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़ी ख़िते जी दुनिया जा सुपर पावर, हाणे तव्हां संजीदा इंटरनेशनल पॉलिटिक्स ते तवका कयो पिया त हाणे ॼाण शेख साहिब को अहम ॻाल्हि ॿुधाईंदो, ओचितो लारी अड्डा। सो हाणे वोकैबुलरी शानदार आहे। बाक़ी उहा ॻाल्हि ठीकु आहे त ज़ाहिर हींअर ख़िते जी सूरत हाल में स्पेशली ही जेको ओचितो विड्रॉल थियो आहे नेटो फोर्सिस ऐं अमेरिका जो, ऐं हुन खां पोइ जीअं चाइना ऐं रशिया खे बिल्कुलु हिकिड़ी क्लियरिटी सां अफ़गानिस्तान तक़रीबन हवाले थियो आहे। थोरो ISIS वारे ई बंदि थिए पियो, लेकिन हिकिड़ी प्लेट में रखी मिलियो आहे। सो इन में ज़ाहिर सूरत हाल सिचुएशन जेका आहे, ऐं ज़ाहिर पाकिस्तान में मेजर स्टेक होल्डर आहे। ऐं अमेरिकन्स अञा बि ॾिसो पाकिस्तान खे कतर में टॉक्स ताईं त पाकिस्तान खे इंगेज कयो वेठा त भई असांजी तालिबान सां ठा करायो, ऐं पोइ पाकिस्तान हुन में रोल बि प्ले कयो। ठीकु आहे, असां मुला ब्रादर खे छॾियो जेको वञी अफ़गानिस्तान कतर में वेही हिननि सां ॻाल्हियूं कयूं। हाणे जो बाइडन असांजे प्राइम मिनिस्टर खे फ़ोन करण लाइ तयारु न आहे। सुभाणे शायदि को फॉरेन मिनिस्टर्स जी मीटिंग आहे अफ़गानिस्तान ते, उन सॼी दुनिया जे फॉरेन मिनिस्टर सां अमेरिका ॻाल्हाईंदो, बाइडन ॻाल्हाईंदो, पाकिस्तान जे फॉरेन शाहमूद कुरैशी साहिब सां। सो असांखे सफ़ा हू धुर कनि पिया, ऐं धुर बि अहिड़ी ॿिया बि धुरियूं आहिनि, लेकिन मतिलबु हुननि खे इहो आहे त शदीद पंहिंजी नाराज़गी जो इज़हार आहे। ठीकु आहे। कॉलर सां गॾु अज़ीम चांग खैरपुर मां। जी चांग साहब, छा सुवाल हूंदो? साईं, सुवाल मुंहिंजो इहो आहे त असांजो सिंध वज़ीर आला साहिबु एतिरो जेको आहे त ॻाल्हियूं कनि था, ठीकु आहे, पंहिंजी जॻह ते सही आहिनि, पर हे सिर्फ़ु जेको आहे त सिंध जो एतिरा बुरा हालात हिननि करे छॾिया आहिनि। रेवेन्यू खातो को 2 साल गुज़रिया आहिनि मूंखे, पैसनि ॾींदे पैसनि हारींदे कंहिं तरीक़े जो को जवाबु न आहे। बाक़ी कहिड़े क़िस्म असांजे सिंध सां एतिरो ज़ुल्म, उन खां पोइ बाक़ी त ठीकु आहे, जेको छो पंहिंजी जॻह ते उहो सही आहे। बहरहाल कम अज़ कम हिननि छा कयो आहे, जॾहिं सदर हुयो सिंध जो, असां पाण वोटर हो, मां ख़ुदि 2008 में वोट ॾिनो आहे, बल्कि हिननि जे पारां झगड़ा कया आहिनि। हिननि मां असांखे मिलियो छा आहे अॼुकल्ह? ठीकु आहे। साईं नालो छा? अज़ीम चांग साहब। चांग साहब, तव्हां साथी को मसइलो रेवेन्यू खाते जो ॿुधाइनि पिया? जी हा, कुझु ॿुधाइनि पिया त ॾिनो छा आहे। बेसिकली ॾिसो, गवर्नमेंट जो जेके कमु हुजनि था उन में ठीकु आहे, नौकिरी ॾियणु गवर्नमेंट जो कमु न हूंदो आहे, लेकिन असां वटि ॻणायो क्रिएट करणु गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे, पोइ जॉब्स क्रिएट करण जो कमु हूंदो आहे। लाइक वाइज डिपार्टमेंट्स खे मतिलबु उनजी परफॉर्मेंस बहितर करण जो मामिलो हूंदो आहे। यार अजीब सूरत हाल आहे। बार बार चवां थो, तव्हांजी डिग्री हैदराबाद में सखर में तव्हांजे बोर्ड में तव्हां जेतिरा पैसा ॾियो ओतिरा तव्हांखे नंबर मिली वेंदा। हॉस्पिटल में असांजे कुलीग 4 ॾींहं हुनजे ॿार खे वेंटिलेटर ते रखियो वेठा, जॾहिं की पहिरें ॾींहं खां डॉक्टर्स खे ख़बर हुई त हू क्लिनिकली डेड आहे ॿार। हुनजो 95% हुनजो ब्रेन जेको आहे उहो ख़तमु थी चुको। सिर्फ़ु इहो आहे त बिल ठाहिणो आहे, त हू किथे आहिनि हेल्थ केयर कमीशन्स, हू किथे आहिनि? अगरि हीउ माण्हू ग़रीब माण्हू दहा करणु वञे त किथे वञनि? अगरि कंहिंजी ॿिज पोखियल आहे, पाणी न पियो अचे छाकाणि त मथे उनजो पाणी पीजी वियो आहे, त हू आख़िर दहा ॾियणु किथे वञे? अगरि पुलिस कंहिं सां बेवाजिबी करे पई त हू दहा ॾियणु किथे वञे?
सी ही त बेसिक्स आहिनि. ऐं नथो चवां रोड रस्ता वॾी तरक़ियूं हू त ठीकु आहे, हू त जेको थिए पियो. बट अगरि तव्हां इदारनि खे हेल्थ एजुकेशन यू नेम इट, को बि सही न, जी हा, को बि इदारो सही नथो थिए. अच्छा, जेका तव्हां ॻाल्हि कई त बाइडन जेका मुलाक़ात मतिलबु जेका कल्ह वर्चुअल में, इहो सिर्फ़ु माफ़ु कजो सिंध न आहे, इहो तव्हां फेडरल में बि ॾिसी वठो. पोइ तब्दीली इमरान ख़ान साहिबु चलो हिननि त करे तब्दीली जा नारा ई न आया, तब्दीली जा नारा हणी जेके आया उन्हनि छा करे वरितो? जी हा, छा फेडरल डिपार्टमेंट्स मेरिट ते ऑपरेट पिया कनि? जी हा, जी हा, कहिड़े तरीक़े सां हालत था पिया, हुन ते अचूं था पिया, नैब जी हालत ते बि अचूं था पिया. हिकिड़ो सुवाल अचे थो ज़हन में, त जेका तव्हां ॻाल्हि कई त US जेका आहे, बाइडन जेको सुभाणे मुलाक़ात बि पाकिस्तान बि अथसि, क़तर बि रखियो अथऊं, टर्की जो बि नालो आहे हुन में, पर पाकिस्तान जो नालो न आहे. पर ॻाल्हि हिन में इहा हिकिड़ी अचे थी त फवाद चौधरी साहिबु धमकाइनि बि था. फवाद चौधरी साहिबु चवनि था त अगरि जे US या वेस्ट अगरि इग्नोर करे थी पाकिस्तान जी एडवाइस अफ़गानिस्तान खे वठी हिन चकर, त पोइ ह्यूज मैस लाइ तयारु थिया. ठीकु आहे, फवाद चौधरी खे या पाकिस्तान खे इहो ई मौक़िफ़ रखणु खपे, लेकिन आई थिंक कि वेस्ट ईअं सोचे रहियो हूंदो त हाणे कुझु अरसे खां पोइ अफ़गानिस्तान ते चाइना जो एतिरो इन्फ्लुएंस हूंदो जो पाकिस्तान जो इन्फ्लुएंस बि न्यूट्रलाइज़ थी वेंदो. जी हा, तंहिंजे करे हाणे मूंखे लॻे थो त एतिरो इम्प्रेस न थींदा हूंदा हिन धमकियुनि या हिन सां, मुंहिंजो ख़्यालु आहे. बिकॉज जीअं रखी ॾिनो वियो आहे चाइना खे अफ़गानिस्तान, ऐं ज़ाहिर रशिया उनमें भाईवार आहे, सो हाणे ख़िते जा मतिलबु ठीकु आहे, हाणे ताजिकिस्तान ऐं फलाणा स्थान आहिनि विच में, लेकिन इहो ओल्ड सोवियत यूनियन आहे सॼो. जी हा, सो ओल्ड सोवियत यूनियन में त अफ़गानिस्तान बॉर्डर हो, जी हा, पाड़ेसरी मुल्क सोवियत यूनियन हो. जी हा. सो रशिया अञा बि टेक्निकली हिकिड़े बॉर्डर ते रशिया वेठल आहे स्ट्रेटेजिकली, ॿिए पासे चाइना आहे, ऐं हू ॿ सुपर पावर्स आहिनि. पाकिस्तान जो ईरान आहे, ईरान बि ज़ाहिर हिकिड़ो, लेकिन आई थिंक हिन अफ़गानिस्तान सिचुएशन में पाकिस्तान जी एडवाइस त पंचायत इंपॉर्टेंट हूंदी, बट हाणे हू चाइना ॾे ॾिसी रहिया हूंदा. जी हा, जी हा, ठीकु आहे. कॉलर असां गॾु मोहम्मद इस्माइल मेमर कराची मां. जी मेमर साहब, छा सुवाल हूंदो? जी मेमर साहब, आवाज़ अचे थो? आवाज़ अचे थो मेमर साहब? ठीकु, साईं जी आवाज़ नथो अचे, साईं जी अलाए शायदि के ठीकु आहे. अच्छा, अॻिते हलो. पंहिंजो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त शेख रशीद जे हिसाब सां जेका असांजी डिस्कशन निकिती, त शेख रशीद साहिबु चवनि था त ग्रेट गेम या हे उहो सॼो कुझु, हिन में हिकिड़ी सोच अचे थी. शेख रशीद ऑपोज़िशन खे चवंदा त तव्हां लारी अॾा खेॾो था, पर इहा अगरि जे ग्रेट गेम थियणु वञे बि थी हिन खिते में, त ॿिया बि जेके पॉलिटिकल स्टेक होल्डर्स आहिनि असांजा, त नज़र त उन्हनि जे मथां बि हूंदी. पोइ इंटरनेशनल पॉलिटिक्स में उहे बि इस्तेमालु थी सघनि था. पोइ शेख रशीद इहो रियलाइज़ छो नथा कनि त ऑपोज़िशन जेका आहे उहा कहिड़ी थी सघे थो इम्पोर्टेंट थी वञे. न ऑफकोर्स ॾिसो, जॾहिं हिकिड़ी ग्रेट गेम जो तव्हां नालो खणो था, इहे ॻाल्हियूं असां 3-4 सालनि खां ॿुधूं था त हिन ख़िते में ग्रेट गेम थियणु वञे पई. ऐं ज़ाहिर ग्रेट गेम को सीटी वॼाए शुरू कोन थींदी आहे, ईअं थींदी आहे जीअं हले पई ग्रेट गेम गुज़िरियल 6-8 महीननि खां. त हुन में ज़ाहिर ब्लॉक्स चेंज थियनि पिया, ऐं हुन में असां पाकिस्तान जी इम्पोर्टेंस खां इनकार त केरु करे सघंदो. ठीकु आहे, वी मेन असीं चाइना जे साइज़ जा न हुजूं, असीं सुपर पावर न हुजूं, बट बहरहाल वी आर ए न्यूक्लियर स्टेट एंड द अंडरस्टैंडिंग वी हैव जेको अफ़गानिस्तान जी असांखे पाकिस्तान खे जेको मतिलबु डीप रूटेड अंडरस्टैंडिंग आहे, उहो त ॿियनि खे न आहे न. सो असांजी एडवाइस, असांजो इनपुट ऐं असांजो इन्फ्लुएंस, ईअं नथो चवां त हू को इररिलेवेंट असीं थी आहियूं, लेकिन वेस्ट शायदि हाणे चाहींदो हुजे त वाया चाइना या वाया कंहिंसां ॻाल्हाए, छाकाणि त अञा ताईं पाकिस्तान सां डायरेक्ट इंगेज करे ई न पियो पाकिस्तान खे. तरीक़े सां इंगेज नथो करे. बाक़ी इहो आहे त ऑफकोर्स तालिबान अची विया आहिनि. शेख रशीद पहिरीं पाण मञियो त मौलाना फज़ल रहमान जी अहमियत वधी वई आहे. जी हा, पाण चई चुका आहिनि त उन्हनि जी सियासत बहितर थियणु वञे थी. ठीकु आहे. सभु कॉलर सां गॾु मोहम्मद इस्माइल मेमर कराची मां. जी मेमर साहब, छा सुवाल हूंदो? सर, असांजो सुवाल आहे, असां घुरूं था पाणी सिंध खां, सिंध चवे थी वफ़ाक खां वठो, वफ़ाक चवे थी सिंध खां वठो. इन में सिंध जो पिसी चुकी आहे बिल्कुलु. हाणे इन जो असांजो सुवाल इहो ई आहे त असां एग्ज़ैक्टली पाणी कंहिंखां घुरूं, वफ़ाक खां घुरूं या सिंध खां घुरूं? ठीकु आहे, ठीकु आहे, ॿियो कॉलर वठी. शमसुद्दीन सिद्दीकी हैदराबाद मां. जी सिद्दीकी साहब, छा सुवाल हूंदो? जी जी जी, सवाल कजो साईं.
साईं जो आवाज़ ॾाढो घटि पियो अचे, पहिरियां बि घटि पियो अचे। ठीकु आहे साईं, पाणी ॾिसो, तव्हां आऊं के दुकान ते वञा, आऊं चवां त बाबा डबल रोटी ॾे मूंखे, आऊं उनखे पैसा ॾियां, त हू दुकानदार मूंखे डबल रोटी ॾींदो न। ऐं अगरि हू मूंखे डबल रोटी नथो ॾे या अंडा नथो ॾे या जेको बि, त आऊं त हुनखां पुछंदुसि न। हू मूंखे इहो चए त वञी डबल रोटी जेकी बेकरी सां ठही ईंदी आहे उन सां वञी ॻाल्हाए, त चवंदुमि पैसा मूं तव्हांखे ॾिना आहिनि। सो ढल, आबियानो, उशर, ही पाण पाणी जा जेके मामलात आहिनि, टैक्सिस आहिनि, इहे पाण सिंध गवर्नमेंट खे ॾियूं था। सो पाण त हुननि खां ई घुरंदासीं। हुनखे पाणी, सिंध गवर्नमेंट को पाणी पैदा त करे कोन थी, हुन वटि पाणी मथां थो अचे, उतां घटि थिए थो, हुननि खां घुरणु वाजिबु आहे। हीउ जेको फवाद चौधरी साहब कल जो ॾींहुं कराची प्रेस कॉन्फ्रेंस करे नई मंतक कढी, नई मंतक न आहे लेकिन हिकिड़ी मंतक कढी त भई अचो मापियूं त सिंध में दाख़िल पाणी घणो थियो ऐं हेठि छोड़ घणो थियो। ऐं छा थो कराए वठो। जी हा, जी हा। छाकाणि त तव्हां छोड़ खे अगरि तव्हां ज़ियान चओ था त पोइ त बहस न आहे। पोइ त जी हा, पोइ त किताब पढ़णी ज़रूरत आहे। ठीकु आहे, पोइ त हाणे छा तव्हां सां बहस कयूं भई। अगरि तव्हां चओ था त विदिन सिंध अगरि पाणी जो वेस्टेज आहे त उनखां इनकार त न आहे, पर उन लाइ बि पोइ वफ़ाक़ पैसा ॾे। पाणी त सूबो छा आहे, सूबो मुल्क जो हिसो आहे न। त अगरि जेको ही असांजो हिकिड़ो नेचुरल रिसोर्स आहे पाणी, हिकिड़ो तमामु हाणे अहमियत इख़्तियार करे वियो आहे, अगरि हू ज़ियान किथे बि थिए पियो, पंजाब में थिए पियो, केपी में थिए पियो, सिंध में थिए पियो, बसि अचो हुनखे सभु मिलजी गॾिजी सॼी ज़ियान खे रोकियो न। हाणे खरबे रुपया त सिंध सरकार वटि न आहिनि जो ही सॼी लाइनिंग कराए, सॼा कैनाल्स ऐं सभु शयूं ठीकु कराए। इंफ्रास्ट्रक्चर ॿीहर सो प्रोफेशनली हू थियणु खपे। ऐं जिथे बि ज़ियान थिए, अच्छा अगरि तव्हां ज़मींदारनि खे इनकरेज कयो त यार हू ड्रिप छा थींदो आहे, ड्रिप इरीगेशन या हू स्प्रिंकलिंग, जेको बि ॿिया तरीक़ा आहिनि, त थोरे पाणी सां वधीक आबादी कीअं कजे, त उन ते ख़र्चु अचे थो। जी हा, मुंहिंजी ट्रेनिंग ट्रेनिंग थींदी, उनजो ख़र्चु अचे थो, त वफ़ाक़ी सरकार उन ते सब्सिडाइज़ करे ॾे। हीउ जेको फ्लड इरीगेशन जो सॼे मुल्क में, सिर्फ़ु सिंध में न, पंजाब में बि, हीउ जेको कोडर हणी ऐं पोइ चवंदा पाणी हल, जी हा, इहो त अयाशी आहे न। जी हा। पर फ़िलहाल असां वटि आबादगारनि वटि को ॿियो हू जेके मॉडर्न टेक्निक्स आहिनि पाणी जी इस्तेमाल जूं आहिनि कोन। सो क्वेश्चन आहे त हिकिड़ी, आउं त चाहियां थो त भई हीउ पाण में सिर्फ़ु झुंडापट बदिरां अगरि को मथो जोड़े वेही, को टेक्नोक्रेट्स वेही, ही नियत साफ़ रखी ऐं शयुनि खे रिज़ॉल्व कनि त उहो वधीक बहितर आहे। पर हुननि वटि हिकिड़ो जवाबु आहे, डैम ठाहे छॾियो, जी हा, समुंड में पाणी न उछलायो, ज़ियान आहे। जी हा, असां वटि आहे त तव्हां चोरी था कयो। सो हाणे इहो त हिकिड़ी नेवर एंडिंग शइ आहे। ऐं उन में इंफ्रास्ट्रक्चर जॾहिं ठाहिणु अचे थी सरकार, वफ़ाक़ी सरकार, त पोइ या त उहो डैम जी तरफ़ वञे थी, या त पोइ इहो LBOD ऐं RBOD जहिड़ा किस्सा निकिरी था अचनि। उहो त बलाऊं आहिनि, असां लाइ हिकिड़ो अलॻि असांजी तबाही जा ई मनसूबा आहिनि, ॿई वापडा जेको असांखे विच में विधा आहिनि, ॿई निकिरी आया इहे वरी किस्सा। हू पुराणो LBOD पुराणो, हाणे RBOD बि पुराणो थी वियो आहे। RBOD बि पुराणो थी वियो आहे। हुन पाण तबाही कई आहे, असांजी सॼी ज़मीन तबाह करे छॾियूं, सिम ऐं कलराटी करे छॾियूं। जी हा, सो फोकस ई सही, माना मसइले खे हल करण ते फोकस ई न आहे न। अच्छा, पर जीअं वफ़ाक़ी इदारनि जी ॻाल्हि हले पई, त अॼु नैब बि हिकिड़े क़िस्म जो, अच्छा पहिरियों कॉलर वठी वठंदो बचूं था पिया। ज़फ़र नक़वी हैदराबाद मां। जी नक़वी साहब, छा सवाल हूंदो? साईं मुंहिंजो अस्सलाम वालेकुम, क़िबला या अली मदद। वालेकुम अस्सलाम। साईं ये रात जो अपने मौलवी साहब ने बड़ा लंबा चौड़ा प्रोग्राम किया अंधेरे में, एक मैदान में चौथा हिस्सा भर के, चलो आगे बढ़ो, और ये हम इस्लामाबाद, ये सर ये हमें क्या हमारी किस्मतों में यही खेल लिखे हैं कि मदरसों से बच्चे अपने यूनिफॉर्म में आए, घंटों उनका वक्त ज़ाया किया जाए, और इस तरह ये एनर्जी हमारी ज़ाया करें, हमारे बच्चों को स्पाइल करें। जो आप फरमा रहे हैं कि ये मदरसों से बच्चे लाए जा रहे हैं, अच्छा अभी बहुत पुरानी भुट्टो साहब के ज़माने में नहीं जाते, अभी इसी PTI सरकार में इमरान खान साहब पिछले दौर में, तो इमरान खान साहब बहुत सारे लोग लेकर इस्लामाबाद पहुँचे थे, कितने दिन बैठे, और बहुत दिन बैठे रहे थे। उसके बाद कहा गया था कि CPEC का मंसूबा भी उसकी वजह से मुतासर हुआ था, फिर बहुत सारी बातें हुई थी, फिर यही बातें होती थी कि जी ये कौम का बहुत नुकसान हो गया है। तो अब क्या किया जाए? जमहूरियत जिसका नाम है, जिस सिस्टम का, ये जब लपेट लिया जाता है तो फिर मार्शल लॉज आ जाती हैं, फिर
लोगों का सांस बंद होना शुरू हो जाता है, इतनी घुटन होती है, इतना सब कुछ होता है। तो परेशानी किस उसकी हो रही है हमें? अगर देखें, अगर मैं किसी जलसे में खुद चल के चला जा रहा हूँ तो 3 घंटे 4 घंटे मेरी मर्जी है, मैं किसी सिनेमा हॉल में चला जाऊँ या मैं किसी जलसे में चला जाऊँ। तो मेरे ख्याल में कि वजह एतराज़ तो नकवी साहब ये नहीं होना चाहिए। आप उनकी पॉलिसी से इख्तलाफ करते हैं, आप उनके मुतालबात से इख्तलाफ रखते हैं, आप उनके नज़रिए से इख्तलाफ रखते हैं, ये आपका बिल्कुल एक जमहूरी हक है। लेकिन जमहूरियत है, अगर है, कम से कम इतनी तो है कि जलसे जुलूसों की इजाज़त है, तो ये तो इसमें क्या बुराई है? जी हाँ, इसमें क्या बुराई है? और ये कहना कि सारे के सारे मदरसों के बच्चे थे, तो इसका मतलब ये हुआ कि पीडीएम में जो बाकी जमातें हैं कल के जलसे में उनकी कोई शिरकत ही नहीं थी। जी हाँ। लेकिन ये अफसोसनाक पहलू ज़रूर है कि हमें ख़वातीन की शिरकत नज़र ना होने के बराबर आई, और ये कोई अच्छा सिग्नल नहीं था। वो ऑल्दो कोई भी जवाज़ बताएं कि जी वो लाहौर वाक़े की वजह से उनकी ख़वातीन के तहफ़्फ़ुज़ की वजह से, लेकिन ख़वातीन पहले भी जलसों में आती रही, उनके लिए अलग पंडाल बनाया जाता है। लेकिन ख़वातीन को ना लाना या उन्हें मना करना ये कोई अच्छी बात नहीं, क्योंकि कल पीडीएम में एक अहम शख्सियत जो सियासतदान है वो है मरियम नवाज, वो खुद खातून है, तो कल क्या उनको भी जलसे में नहीं आने दिया जाएगा? तो ये कोई अच्छा शुगुर नहीं है। अदरवाइज जलसे जुलूस होते हैं, आप उनसे इत्तेफाक नहीं करते, आप उन पर तनकीद करें, ये आपका हक है, जलसा करना उनका हक है। अब आज पीपल्स पार्टी लीडर सखरा उस तरफ उन्होंने रैलीज की हैं, लामोहाला कोई ट्रैफिक बंद हुई होगी, कुछ तकलीफ हुई होगी, लेकिन बहरहाल अब यही जलसे, यही तरीका है हमारे मुल्क की सियासत का। जिस दौर की आप बात बता रहे हैं भुट्टो साहब की ज़माने की, उस ज़माने में जलसे जुलूस होते थे, तो भुट्टो साहब भी करते थे, पीएनए भी करती थी। तो किसी शख्स से या किसी पार्टी से इख्तलाफ होना एक अमर है, और लेकिन एक इज्तिमाई तौर पर आप उनको बोले कि ऐसा जलसे ही नहीं होने चाहिए, मैं माज़रत से आपसे इत्तेफाक नहीं करता। ठीक है। बाकी साईं हिकिड़ी मज़े जी भी ॻाल्हि कई, साईं चयो त हमारी जान छुड़वाएं। अब जान किससे छुड़वा दें? कुछ वो लोग कहते हैं कि सरकार से जान छुड़ाएं, आप कहते हैं इनसे जान छुड़वाएं। अब दोनों आपस में मिलकर आप और हम क्या कर पाएंगे, इनको आपस में निपट लेने दें। आप बस वोट दे सही तरह से। आप वोट के वक्त सही फैसला कर लें। जी हाँ ठीक है सर। अच्छा पाजी का आया तो नैब जे हिसाब नैब हिकिड़ी क़िस्म जो स्टंट है सुप्रीम कोर्ट जे बाउंड्री वॉल मतलब सुप्रीम कोर्ट जे अहाते जे अंदर मतलब केस में हिकिड़े सैफुर रहमान नाले सां हिकिड़े अमरा जेके उहे आया हुआ उनजी बेल अॼु एक्सटेंड थियणी हुई, उहो अञा कोर्ट जे अंदर पहुता ई न, त उहो ॿाहिरां उन्हनि खे गिरफ़्तार कयो। सुप्रीम कोर्ट ते ॾाढी भरम थी आहे। सुप्रीम कोर्ट बि चयो त भई इहे कोई कसीनो त न आहे जो तव्हां ईअं अचो था ऐं कंहिंखे गिरफ़्तार कयूं हलिया था वञो, ऐं नैब जे चेयरमैन साहब बि नोटिस वरितो आहे, हुन चयो आहे त असां एक्शन वठंदासीं। ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट जे जज साहिबान नोटिस वरितो आहे, त ज़ाहिर आहे पोइ चेयरमैन नैब बि नोटिस वरितो हूंदो, लेकिन एतिरी हिम्मत कीअं थी थिए? जी हा, ॾिसो माना इहो को पहिरियों वाक़ियो न आहे। हीअ त हाणे अदालत सगोरी नोटिस वठी छॾियो आहे त हाणे त हीअ एक्शन बि थींदो, 2 ॾींहंनि लाइ सस्पेंड बि थींदा ऑफिसर, पर हीअ पहिरियों वाक़ियो त कोन्हे। सो नैब खे एतिरी हिम्मत किथां थी अचे एग्ज़ैक्टली त हू जेको वणे जिथे वणे, यानी ही ख़ुदि हिकिड़े माइंड सेट आहे। कॾहिं कॾहिं कुझु पुलिस अफ़सरनि में बि उहो माइंड सेट अची वञे थो, कॾहिं ॿियनि इदारनि में बि अची वञे थो। नैब में हिकिड़ो तमामु घणो इहो माइंड सेट आहे त असीं अक़िले कुल आहियूं ऐं असीं कंहिं हद ताईं जज पाण आहियूं। असां फ़ैसिलो करे छॾियो, असांजे बोर्ड अप्रूव करे छॾियो त हीउ रेफरेंस ठीकु थी वियो आहे, हाणे उन माण्हू खे आज़ादु रहण जो को हक़ न आहे, असीं उन किथां बि ॿधी उनखे वाड़े छॾींदासीं। सो आई थिंक कि हाणे सुप्रीम कोर्ट चेक वरितो आहे, बट बेसिकली अगेन ही उहे इशूज़ आहिनि। अगरि ॾिसो न हुकूमत इम्पार्शल हुजे, गैर जानबदार हुजे, त भला हिकिड़ो दफ़ो वेही नैब जे इशूज़ खे सॉर्ट आउट छो नथी करे वठे? त ही इख्तियारात ओरांगीन था नथा ओरांगीन, धुर आहिनि या न आहिनि, पर इहो असां वटि नथो थिए, छाकाणि त असांखे अहिड़ा ई इदारा हुकुमराननि खे अहिड़ा ई इदारा खपनि, सूट कनि था पिया। ठीकु आहे, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में यादि।